सखर में रिपोर्ट कराया हफीज़ लाशारी मुबैना घरेलू तशद्दुद खिलाफ औरत जो प्रेस क्लब सखर बारा तहफ़्फ़ुज़ इंसाफ जो मुतालबो। सखर के इलाके सिविल अस्पताल उस्मानिया मस्जिद बरसां के रिहायशी मकसी बरादरी से ताल्लुक़ रखंदड़ मुस्मात शाहिदा नवाज़ मुबैना घरेलू तशद्दुद ऐं मोतमार धमकियुनि के खिलाफ सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुस्मात शाहिदा नवाज़ इल्ज़ाम हणंदे चयो आहे त उन जो मुड़ुस मोहम्मद नवाज़ मकसी ऐं ॾेरनि रशीद मकसी ज़ाकिर मकसी समेत ससु गैर तरीक़े सां पैसा कमाइण ते मजबूर कनि पिया। इनकार करण ते तशद्दुद जो निशानो बणायो। मुतासिरा औरत तशद्दुद दौरान उनखे जिस्मानी ऐं ज़हनी अज़त ॾिनी वई। मुतासिर औरत वधीक इल्ज़ाम हणंदे चयो आहे त ॿिन्ही ॾेरनि हिन जे इज़त मथां हथ विधो जंहिं ते ऐं उन जा कपिड़ा बि फाड़े छॾिया। अहिड़े वाक़े बाद औरत जो चवणु हो त DIG ऑफिस में शिकायत बि दाख़िल कराई जितां मुतासिर औरत खे थाणो C सेक्शन मोकिलियो वियो पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ के बि क़दम कोन खयां आहिनि। मुस्मात शाहिदा नवाज़ DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे ज़िम्मेदारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे ऐं फौरी तौर तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।